नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। तव्हांखे दारावण मां ख़बर ॾींदालूं। खैरपुर जी हद सी सेक्शन थाणो ॻोठ पीर मंगियो जे रवासी इंसानी मसीहा इंसानी हमदर्दी रखंदड़ डॉक्टर मोहम्मद असलम गंभीर जी खजूर जे बारदानी के नामालूम शरपसंद रात जे अंधेरे में बाहि ॾेई फरार थी विया, जंहिंजे नतीजे में 6503 1500 तॾा 20 मण काट सड़ी रख थी वियो, जंहिंजी 15 लख रुपया मालियत जो नुक़सान ॿुधायो थो वञे। जंहिंखां पोइ हद जी पुलिस ऐं फायर ब्रिगेड खे इतला मिलण खां पोइ जाइ वारदात ते पहुती ऐं यूनियन काउंसिल पीर मंगियो जा नुमाइंदा पिण जाइ वारदात ते पहुता, जंहिंमें ज़ुबैरुद्दीन बलोच, वहीदुल्ला गंभीर, अब्दुल मनान गंभीर, सुफ़वान मंगी, अब्दुल रशीद कलोड़ो ऐं ॻोठ जा ॿिया मौज़ूज़ माण्हू पहुता। होॾां डॉक्टर असलम जो चवण हो त मुंहिंजी कंहिं सां का ज़ाती दुश्मनी कोन्हे, ऐं हिकु इंसानियत हमदर्दी डॉक्टरी जो पेशो रखंदड़ आहियां। मुंहिंजो 15 लखनि जो तमामु वॾो नुक़सान थी वियो आहे। इन DC खैरपुर साबिक़ा वज़ीर आला सिंध सैयद कायम अली शाह MNA अदी नफीस शाह का मुतालबो कयो आहे त मुंहिंजे नुक़सान जी माली मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।